जे तरफा आई टपाल मेज़बान जे तरफा अस्सलाम वालेकुम। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर डुक में समायल प्यार आशने जमालो। मोटरसाइकिलों भी आहिनि, सोन भी आहे। मुर्शिद यकीनी नथो अचे त छा थी वियो, मासूम ऐं नफ़ीस माण्हू बेवफ़ा थी वियो। तोहफ़नि जूं बरसातियूं थींदियूं जश्ने जमालो, पंहिंजनि सां मुलाक़ातियूं थींदियूं जश्ने जमालो। आशने जमालो, जश्ने जमालो। टपाल मेज़बान जो ही शो असां पूरे सिंध में करे रहिया आहियूं। जश्ने जमालो। टपाल मेज़बान जश्ने जमालो ॾिसण न विसारींदा। 23 फरवरी जुमे जे ॾींहुं राति जो 9 वॻे सिर्फ़ KTN ते।